26 फ़रामीन अत्तार अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरियां ही पढ़ी वठो दुआए ख़लीफ़े अमीर अहल सुन्नत या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो 26 फ़रामीन अत्तार अमीर अहल सुन्नत जे क़लम मां पढ़ी या ॿुधी वठे उनखे अमीर अहल सुन्नत जो मंज़ूर नज़र ऐं पसंदीदा बणाए ऐं उनखे ख़ूब नेकीअ जी दावत आम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनखां हमेशा हमेशा लाइ राज़ी थी वञ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभिनी खां वधीक हुरूं कंहिंजे लाइ दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन्नत में सभ खां वधीक हुरूं उन शख़्स खे मिलंदियूं जेको मूं ते सभ खां वधीक दुरूद पढ़ण वारो हूंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया हिकु वॾी इल्मी ऐं रूहानी शख़्सियत आहिनि। संदन विलादत बर्थ 26 रमज़ान 26 रमज़ान 1369 हिजरी मुताबिक़ 8 जुलाई 1950 में कराचीअ में थी। संदन ज़ात यादगार असलाफ़ आहे याने खेनि ॻाल्हियुनि ऐं किरदार मां बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी ख़ुशबू ईंदी आहे। इन्हीअ करे संदन इरशाद असां लाइ मशअल राह याने ज़िंदगी गुज़ारण जा बहितरीन उसूल आहिनि। अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर जे शोबे हफ़्तेवार रिसालो मुतालो तरफ़ां गुज़िरियल साल याने 2024 में अमीर अहल सुन्नत जूं 786 नसीहतूं नाले किताब मंज़र आम ते आयो हो ऐं हाणे हिन साल याने 2025 में अमीर अहल सुन्नत जी विलादत 26 रमज़ान शरीफ़ जे मौक़े ते हिकु ॿियो रिसालो 26 फ़रामीन अत्तार अमीर अहल सुन्नत जे क़लम मां शाया कयो वियो आहे जेको अव्हां जे हथनि में आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन रिसाले में अमीर अहल सुन्नत जे हथनि सां लिखियल तहरीर सां गॾोगॾु कंपोज़िंग ऐं इन्हीअ फ़रमान जो अंग्रेज़ी तर्जुमो भी मौजूदु आहे त जीअं अंग्रेज़ी पढ़ण वारा बि फ़ाइदो हासिल करे सघनि। हिन रिसाले खे नेकी जी दावत आम करण जी सुठियुनि नियतुनि सां आम करियो ऐं ख़ूब सवाब कमायो। अल्लाह करीम असांखे अमीर अहल सुन्नत जी दीनी सोच मुताबिक़ इख़लास सां दीन जी ख़िदमत करण नेकीअ जी दावत ॾियण ऐं बुराई खां रोकण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन साल याने 26 रमज़ान शरीफ़ 1446 हिजरी में अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी उम्र हिजरी सिन मुताबिक़ 77 साल थी वेंदी। अल्लाह पाक जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह करीम अमीर अहल सुन्नत खे सिहत ऐं आफ़ियत सां दराज़ी उम्र बिल ख़ैर अता फ़रमाए। संदन जी सभिनी रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि ते रहमत जी नज़र फ़रमाए ऐं अल्लाह करीम खेनि हिन जो सायो असांजे मथनि ते ख़ैरो आफ़ियत सां सलामत फ़रमाए। आमीन बिजाहिन नबिय्यिल अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तालिब ग़म मदीना व बक़ी व बेहसा मग़फ़रत अबू मोहम्मद ताहिर अत्तारी मदनी उफ़ियानो शोबो हफ़्तेवार रिसालो मुतालो। सभिनी खां वधीक महबत अल्हम्दुलिल्लाह मूंखे काइनात जी हर शइ खां वधीक आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार आहे। इंशा अल्लाहुल करीम मुंहिंजो बेड़ो पार आहे। मुख़लिस केरु? मुख़लिस उहो आहे जेको पंहिंजूं नेकियूं ईअं लिकाए जीअं पंहिंजूं बुराइयूं लिकाईंदो आहे। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हुजे। जश्न विलादत जी ख़ुशीअ में पंहिंजे घर ते चरागा करण सां गॾोगॾु पंहिंजे बदन ऐं लिबास खे सुन्नतुनि सां ऐं किरदार खे हुस्न अख़लाक़ सां ख़ूब रोशन करियो। चहिरे जी तरफ़ ॾिसंदो रहणु सलातो सलाम या दुआ या नात शरीफ़ ॿुधण वारे जे चहिरे जी तरफ़ ॾिसंदो रहणु इन लाइ परेशानी जो सबबु थी सघे थो। दौलत उहा दौलत कहिड़े कम जी जेका जन्नत जी राह में रुकावट बणिजे। या अल्लाह करीम उन माल ऐं दौलत खां बचाए जेको आख़िरत जे समर में घटिताई ऐं जन्नत जी राह में रुकावट जो सबबु बणिजे। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हाइणु ऐं सोचणु पहिरियां सोचियो पोइ ॻाल्हायो जे मुताबिक़ अमल करण वारो दुनिया ऐं आख़िरत जी बेशुमार आफ़तुनि खां बची सघे थो। बेएतबार शख़्स कूड़ो शख़्स मुआशिरे में बेएतमाद थी वेंदो आहे। नेमत ते शुक्र करणु अल्लाह पाक जी हर नेमत जो शुक्र अदा करणु घुरिजे। इबादत जी तौफ़ीक़ मिलण बि हिकु वॾी नेमत आहे। अल्हम्दुलिल्लाह हर नमाज़ खां पोइ यादि अचण ते अल्लाह पाक जो शुक्र अदा करण जी मूंखे सआदत मिलंदी आहे। नेमत जे शुक्राने तौरु अल्हम्दुलिल्लाह चवणु बि शुक्र अदा करणु आहे। मदनी गुल लिखण जी सआदत मिलंदी आहे। इन नेमत ते बि शुक्राने तौरु चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह।
एहसास ज़िम्मेदारीअ जो फ़ुक़दान याने न हुजण या घटि हुजण दीन ऐं दुनिया जे कमनि में रुकावट जो सबबु बणिजंदो आहे। सफ़र जो लुत्फ़, जेकॾहिं मुमकिन हुजे त नज़रूं झुकाए सफ़र जो लुत्फ़ हासिल करियो। काश कंहिं औरत या बेहूदा साइन बोर्ड ते बेइख्तियार बि नज़र न पवे। इबादत ते क़ुव्वत, खाधो सिर्फ़ लज़्ज़त लाइ न खाइजे बल्कि खाइण वक़्तु इहा नियत करियो त अल्लाह पाक जी इबादत ते क़ुव्वत हासिल करण लाइ खाई रहियो आहियां। इंसान जी सुञाणप, कावड़ में इंसान जे सब्र जो इम्तिहान थींदो आहे ऐं कावड़ में इंसान जी सुञाणप थींदी आहे। सुठा ॿार, नंढनि ॿारनि जे ज़हन में चङी तरह इहा ॻाल्हि विहारणु घुरिजे त सुठा ॿार घर जूं ॻाल्हियूं ॿाहिरि नाहिन कंदा। नरमी गर्मी, जेको कमु नरमीअ सां थींदो आहे उहो गर्मीअ सां नाहे थींदो। रोज़ानो जाइज़ो वठणु, रोज़ाना मुक़ररु वक़्त ते पंहिंजे समूरे ॾींहं जे नेक ऐं बुरनि अमलनि जो जाइज़ो वठी करे वधीक बहितरी आणण जो ज़हन ठाहींदे रिसाले में नेक अमाल जा खाना भरियो। नेकियुनि जा ख़ज़ाना, जंहिं वटि ईमान जेतिरो मज़बूत हूंदो उन वटि नेकियुनि जे ख़ज़ाने जी बि ओतिरी ई घणाई हूंदी, तंहिं करे उते शैतान तमामु घणो ज़ोर लॻाईंदो। जदवल शेड्यूल ठाहियो, जेको चाहे थो त उन जो वक़्तु ज़ाया न थिए उनखे घुरिजे त पंहिंजे रोज़मर्रा जी दीनी ऐं दुनियावी कमनि जो जदवल ठाहे। नफ़्सियात सम्झो, कंहिंखे सम्झाइण लाइ संदसि मनसब ऐं संदसि नफ़्सियात खे बि नज़र में रखणु घुरिजे। अमीर अहले सुन्नत जी मस्जिद बैत अल्हम्दुलिल्लाह जुमाअतुल वदा 24 रमज़ान मुबारक 1442 हिजरी ते मूं बैतुल बक़ी जे पंहिंजे कमरे जे हिकु हिसे खे मस्जिद बैत बणायो ऐं उन जो नालो फैज़ान रमज़ान रखियो। अल्लाह पाक क़बूल फ़रमाए ऐं अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाइदे ख़िलाफ़ी नेक माण्हुनि जो तरीक़ो न आहे। ग़ीबत करणु ऐं ॼाणी वाणी ॿुधणु ॿई गुनाह जा कम आहिनि। सलाम महबत जे दरवाज़े जी चाबी यानी की आहे। नुक़सान न पहुचायो, जेकॾहिं मुसलमाननि खे नफ़ो नथा पहुचाए सघो त नुक़सान बि न पहुचायो। ग़मे मदीना, ज़मान जो क़ुफ़्ल मदीना जेसिताईं लॻल रहंदो आहे ग़मे मदीना जी लज़्ज़त हासिल थींदी रहंदी आहे। हर वक़्तु ॻाल्हाईंदो रहण सां इहा हालत बरक़रार रहणु मुश्किल आहे। ईद कंहिंजी? ईद उन जी न आहे जंहिं नवां कपिड़ा पाता। ईद त उन जी आहे जेको अल्लाह जे अज़ाब खां डिॼी वियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।